अल्लाह रब्बे ज़ुल जलाल फरमायो कुल इन्ना सलाती व नुसुकी व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन ला शरीक लह व बिज़ालिका उमिरतु व अना अव्वलुल मुस्लिमीन। अल्लाह रब्बे ज़ुल जलाल इमामुल अंबिया सरताजुल अंबिया फ़ख्र दो जहाँ हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के फरमायो ए मुझा सोना नबी पंज उम्मत के अंदर ऐलान करे फरमा इन्ना सलाती व नुसुकी बेशक मुझी नमाज व नुसुकी ऐं मुझी कुर्बानी व महयाय ऐं मुझी ज़िंदगी व ममाती ऐं मुझो मौत लिल्लाहि रब्बिल आलमीन अल्लाह जे लाइ आहे जेको जहाननि जो पालनहार आहे ला शरीक लह अल्लाह जो को शरीक नाहे व बिज़ालिका उमिरतु व अना अव्वलुल मुस्लिमीन मूंखे अल्लाह जे तरफ़ खां हुकुम कयो आहे त मां अल्लाह जो पहिरियों फर्मा बरदार बनो थिया। फरमाई मुझी नमाज ऐं मुझी कुर्बानी यानी बदन की इबादत भी अल्लाह जे लाइ। नमाज में इंसान जो बदन ख़र्च थींदो आहे, पैसो ख़र्च न थींदो आहे। कुल इन्ना सलाती व नुसुकी बेशक मुझी नमाज यानी बदन इबादत भी अल्लाह जे लाइ व नुसुकी ऐं मुझी माली इबादत भी अल्लाह जे लाइ व महयाय मुझी ज़िंदगी भी अल्लाह जे लाइ मुझो मौत भी अल्लाह जे लाइ। वो अल्लाह कहिड़ो आहे ला शरीक लह जंहिंजो को बि शरीक कोन्हे। तंहिंजे करे इमामुल अंबिया सरताजुल अंबिया हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं तव्हां रात जो सुम्हो तॾहिं बि उन वक़्त में दुआ पढ़ी करे पोइ सुम्हो। अब सुम्हण वारी दुआ यादि आहे जंहिंखे यादि आहे बुलंद आवाज़ सां पढ़नि अल्लाहुम्मा बिस्मिका अमूतु व अहया। ॾाढियां जो अल्लाहुम्मा बिस्मिका अमूतु व अहया अल्लाहुम्मा बिस्मिका अमूतु व अहया। ए अल्लाह शुरू कयां थो तुंहिंजे नाले सां छो त ज़िंदगी ऐं मौत तुंहिंजे हथ में आहे। तंहिंजे करे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया निंड खां सुजाग थियो वरी भी इहा दुआ पढ़ो अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अहयाना बादमा अमातना व इलैहि नुशूर। सभई गॾिजी चओ अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी ॾाढा चओ अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अहयाना बादमा अमातना व इलैहि नुशूर। सब तारीफ़ूं अल्लाह जे लाइ आहिनि जंहिं असांखे ज़िंदह रखियो बाद मां अमातना निंड खां पोइ जो त निंड खे ॼण वो अल्लाह मौत सां तशबीर कई वरे नुशूर वरी उन अल्लाह जो हुकुम उन जे हुकुम सां उथण। तंहिंजे करे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह ताला फरमायो तव्हां ऐलान करे चओ इन्ना सलाती व नुसुकी व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन। बेशक मुझी नमाज भी अल्लाह जे लाइ मुझी कुर्बानी भी अल्लाह जे लाइ मुझी ज़िंदगी भी अल्लाह जे लाइ मुझो मौत भी अल्लाह जे लाइ ला शरीक लह जे रब जो को शरीक कोन्हे व अना अव्वलुल मुस्लिमीन मां रब जो पहिरियों फर्मा बरदार।